सरहाड़ी वेझो पीअण जे साफ़ पाणी लाइ लॻायल आरओ प्लांट इंतिज़ामिया जे नाअहली सबबि अवाम लाइ बेलाभ बणिजी वियो। लखें रुपयनि जे लाॻत सां तयारु कयल आरओ प्लांट हूंदे बि अवाम खारो पाणी वापराइण ते मजबूर। सरहाड़ी वेझो ॻोठ दीन मोहम्मद खोसो में लखें रुपयनि जे लाॻत सां पीअण जे साफ़ पाणी लाइ तयारु कयल आरओ प्लांट इंतिज़ामिया ऐं हुकूमत जे बेध्यानी सबबि अवाम लाइ बेलाभ बणियल आहे। इन सिलसिले में ॻोठाणनि फिदा हुसैन खोसो, मीर मोहम्मद खोसो, अब्दुल रशीद खोसो ऐं ॿिनि काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम सां ॻाल्हाईंदे चयो त साल 2018 वारनि बरसातुनि बाद आरओ प्लांट में लॻल सोलर प्लेटूं ज़ंगजी ख़राब थी वयूं, जिन ते पाइप ऐं मोटर नाकारा बणिजी टुटी पिया। हुननि चयो त इंतिज़ामिया ऐं हुकूमत पारां आरओ प्लांट खे ॿीहर चालू करण लाइ के बि इंतज़ाम न करण सबबि गुज़िरियल 3 सालनि खां आरओ प्लांट बंदि पियल आहे ऐं ॻोठाणा 3 किलोमीटर परे खां पाणी भरे अचण ते मजबूर बणियल आहिनि। हुननि सिंध हुकूमत ऐं लाॻापियल इख़्तियारनि खां मुतालबो कंदे चयो त ॻोठ दीन मोहम्मद खोसो में लॻल आरओ प्लांट जी मरम्मत कराए उनखे ॿीहर चालू करे अवाम खे पीअण जो साफ़ पाणी फराहम कयो वञे। बिलावल जमाली, काविश डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, सरहाड़ी।